मुझा दोस्तों रब जो कुरान तो फरमाए वल्लाहु ला युहिब्बुज़ ज़ालिमीन। जेके जुल्म करण वारा आहिनि अल्लाह इन्हनि खे पसंद नथो करे। ये रब खे वणंदा ये रब जी नापसंदीदा मखलूक में रब जा धुतकारियल रब वट नापसंद जेकॾहिं आहिनि त ज़ालिम आहिनि जेके ज़ुल्म कनि था जेके ॿियनि सां नाइंसाफ़ी कनि था इहे ज़ालिम अल्लाह खे कतई न वणंदा आहिनि। ॿी जाइ ते रब फरमायो वबेस मसवा ज़ालिमीन। सब खां बुरी जाइ बुरो ठिकाणो रब ज़ालिमनि जे लाइ ठाहे छॾियो आहे। बस दुनिया जा 4 ॾींहं आहिनि दुनिया जा हे ॾींहं ख़्वाब वांगुरु गुज़री वेंदा। ज़ालिम ज़ुल्म कंदो रहंदो ओचितो रब जे कहारी सरकार जी हाज़िरी थी। रब जो फरमाए फतकून मिन अस्हाबिन नार वज़ालिक जज़ाउ ज़ालिमीन। जहन्नम जी बाहि दोज़ख जी फड़कंदड़ बाहि या ठिकाणो आ ज़ालिमनि जो या रहाइश गाह आ यो एवज़ो आ ज़ालिमनि जे ज़ुल्म जो। अल्लाह फरमाए छो फला तकुद बाद ज़िक्रा महल कौम ज़ालिमीन। नसीहत ॿुधण खां पोइ तव्हां ज़ालिमनि सां गॾिजी बि न वेंदा कयो। ज़ुल्म त न कयो पर ज़ालिमनि जा साथी न थियो ज़ालिमनि सां गॾु न वियो ज़ालिमनि जा मददगार न थियो ज़ालिमनि जा सलाहकार न थियो ज़ालिमनि जा हामी न थियो।